असदुल्ला साहब जी अवेयरनेस की तव्हां ॻाल्हि कई असीं ॾिसंदा आहियूं त वर्ल्ड लेवल ते हार्ट अटैक जी डिज़ीज़िस खे डिस्क्राइब कयो वञे पियो हिन वक़्तु ऐं असां पाकिस्तान में बि ॾिसूं पिया त हफ़्तनि जा हफ़्ता या ॾींहंनि जा ॾींहं सेलिब्रेट कया वञनि था अवेयरनेस ॾिनी वञे थी छा माण्हू ॿुधणु चाहिनि था हिन ॻाल्हि खे न मां इहे चवंदुसि त हिकु त इहे जेके बीमारियूं आहिनि इहे रोज़ानो ॾिसो त 30-40 सिर्फ़ु NRCVD हिकिड़े इंस्टीट्यूट में जी माना जेके उहे हार्ट अटैक सां पहुचनि था हे उहो नंबर आहे 30-40 जी लेकिन केतिरा मरीज़ जिन खे हार्ट अटैक थिए थो ऐं उहे रस्ते में ई मौत जो शिकार थी था वञनि या बिस्तर में ई मौत जो शिकार था थी वञनि उहे त असां काउंट ई नथा कयूं त उन्हनि जी त माना एतिरो मैग्नीट्यूड ऑफ प्रॉब्लम जेको रोज़ाने जे बेस ते आहे सही ऐं असां उनखे साल में हिकिड़ो दफ़ो था यादि कयूं त अॼु वर्ल्ड हार्ट डे आहे अॼु वर्ल्ड हार्ट फेलियर डे आहे या हे हार्ट फेलियर जो वीक आहे ऐं उन में बि जेके असां इहे शयूं अवेयरनेस जे लाइ जेके कयूं था उन जी जेके ॿिया स्टेक होल्डर आहिनि जीअं पब्लिक आहे पब्लिक में असां उन्हनि में अवेयरनेस नथा असां डॉक्टर्स पाण में वेही ऐं ॻाल्हियूं त कयूं था वरी ॻाल्हियुनि करण खां पोइ उहे साॻा डॉक्टर जेके आहिनि हेॾियूं प्लेटूं भरे भरे जेको आहे उहो मानी खाइनि था त असां कहिड़ो मैसेज था ॾियूं पिया